नाज़रीन करुंडे में पानी जी खोट खिलाफ आबादगार मेहराणा वेते एहतजाजी मुज़ाहरो किया। वीडियो ते मौजूद है अली हबीब रतड़। जी अली हबीब। सिंध में ज़रई पानी की खोट शिदत इख्तियार करे वही है। असीं हींअर मौजूद आहियूं करुंडीअ में, जिते फैज़गंज तालके जा जेके आबादगार आहिनि उहे सरापा एहतजाज बणियल आहिनि। हींअर असीं मौजूद आहियूं करुंडीअ में, जिते मेराण क़ौमी शाहराह ते आबादगारनि पारां धरणो ॾिनो वियो आहे। अचो त हिते आबादगारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक संदन छा चवणु आहे। वास्ते असांखे पाणी ॾियनि 4 वारा कलाक 52 मिंट पाणी लॻे कोसो। मां ग़रीब काॾे वञा, न मजूरी जहिड़ो या न को छा पाणी मिले। चइनि वाहन जो पाणी वियो काॾे, पाणी जो मरी वियासीं असां ग़रीब, बचा मरी विया बुख। तालको फैज़गंज जो पूरा 2 महीना थियो आहे पाणी लाइ सिकी मरी वियो आहे। मुंड जा जेके बासर ज़मींदार आहिनि उन जा वाठा आहिनि उहे पाणी लिफ्टिन ते खणी करे सॼा वाह ख़ाली करे था वञनि। रूटेशन जेकॾहिं रखियल आहे कानूनी तौर ते त हिननि 2 वाहन जो जेको वारो रखियल आहे उन वारे में बि बंधनि, बंदी में बि बंधनि, वारे में बि बंधनि। अॼु सांगी शाख या उन खां मथे जेके बि या वसाण शाख आहे, कंहिं बि शाख जो अॼु रूटेशन में वारो न आहे, पर उहा शाख बंदि करे वरी खोली वई आहे। पाणी असांखे नथो ॾियो वञे, माल बुख थो मरे, उञ थो मरे, पखी कुत्ता जानवर मरी विया आहिनि। असां फसल त फिटी कयो, बाक़ी असांजो पंहिंजो जान बि वञे थी। असांखे पाणी जो, असांखे पाणी जो आला सां पाणी लाया असां मञूं था पाणी जी खोटी आहे, पर एतिरो जेतिरो असां सां ज़ुल्म आहे एतिरो न आहे। जे ॿिया वाह टोटलिन सां जेकॾहिं वारा बंदिया 8 ॾींहं बंधनि त 8 ॾींहं वहनि था। जेकॾहिं हे 8 ॾींहं बंधनि तव्हां पाण ॾिसो त पोइ वरी वॾेरनि जूं वांगार आहिनि। हाणे एसडीए खां पुछूं था, ॿियनि खां पुछूं था, पाणी छॾियो उहो काॾे अचे थो। एसी छॾायो आहे मथे, जेको आहे सो शाख छॾाई आहे। एसडीओ ख़ुदि चवे थो एसी छॾायो आहे मथे, जेको आहे हेड ॾिनो अथई मथे पाणी बंदि करा। हिन खे पंहिंजो हक़ त ॾियनि, 8 ॾींहं त पंहिंजो हक़ ॾियनि। हलो हेठि हली ॾिसो, फसल त पंहिंजी जाइ ते, नवां जेके वण उहे त पाणी, पर माल हली ॾिसो त केतिरो तड़पंदो, पखी केतिरा पाणी लाइ तड़पंदा था वञनि। असांजो इहा ई हड़ताल आहे, ॿियो को बि कोन्हे को। हिते पाणी जी सख़्तु खोट आहे। असांजूं ज़मीनूं सुकनि थियूं, माल उञ मरनि था, असांजा केला सुकी विया आहिनि। भराई महिरबानी करे असांखे पाणी ॾियो वञे। हिते मौजूद सरापा एहतजाज बणियल आबादगारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन इल्ज़ाम लॻायो आहे त वाराबंदी मुसलसल थी रही आहे, जॾहिं त हिन तक जा जेके बासर आहिनि उहे लिफ्ट मशीन ज़रिए पाणी चोरी करे रहिया आहिनि। हिननि फौरी तौर ते इहा घुर कई आहे त पुछड़ीअ जे आबादगारनि खे बचाइण जे लाइ पाणी फ़राहम कयो वञे, त जीअं फसल त न बची सघियो आहे, पर उते जेके मौजूद जानवर ऐं पखी आहिनि उन्हनि जो जियापो बची सघे। छाकाणि त जेको शदीद खोट आहे उन जे लाइ सिंध नीड्स वाटर। जी।